फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहाली बाबति हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। फील्ड मार्शल तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में पुलिनि जी मरमत जी पिणु हिदायत कई आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त KP में मुक़ररु फ़ौज बोर्ड मुतासिर अवाम जी बहाली में भरपूर मदद करे। पाक फ़ौज पारां हिक ॾींहं जी पघार KP जे बोर्ड मुतासिर अवाम खे ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहालीअ बाबति हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। फील्ड मार्शल तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में पुलिनि जी मरमत जी पिणु हिदायत कई वई आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त KP में मुक़ररु फ़ौज बोर्ड मुतासिर अवाम जी बहालीअ में भरपूर मदद करे। पाक फ़ौज पारां हिक ॾींहं जी पघार KP जे बोर्ड मुतासिर अवाम खे ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहालीअ बाबति हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। फील्ड मार्शल तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में पुलिनि जी मरमत जी पिणु हिदायत कई वई आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त KP में मुक़ररु फ़ौज बोर्ड मुतासिर अवाम जी बहाली में भरपूर मदद करे। पाक फ़ौज पारां हिक ॾींहं जी पघार KP जे बोर्ड मुतासिर अवाम खे ॾियण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहाली बाबति हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। फील्ड मार्शल तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में पुलिनि जी मरमत जी पिणु हिदायत कई वई आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त KP में मुक़ररु फ़ौज बोर्ड मुतासिर अवाम जी बहाली में भरपूर मदद करे। पाक फ़ौज पारां हिक ॾींहं जी पघार KP जे बोर्ड मुतासिर अवाम खे ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहाली बाबति हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहाली बाबति हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। फील्ड मार्शल तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में पुलिनि जी मरमत जी पिणु हिदायत कई वई आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त KP में मुक़ररु फ़ौज बोर्ड मुतासिर अवाम जी बहाली में भरपूर मदद करे। फील्ड मार्शल पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि ॾे माण्हुनि जी बहाली बाबति हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। फील्ड मार्शल तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में पुलिनि जी मरमत जी पिणु हिदायत कई वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तज़ीर निगार सिद्दीक़ साजिद सां। जी सिद्दीक़ साहब, इस हवाले से मजीद क्या अपडेट्स देंगे आप हमें? जी बिल्कुल, दिफाई और सिक्योरिटी ज़राए के मुताबिक आर्मी चीफ ने यह हदायत जारी की है कि खैबर पख्तूनख्वा में तैनात जो फौज है वह सैलाब से मुतासर आवाम की बहाली में भरपूर मदद करेगी और इस सिलसिले में इजाफी फौजी दस्ते भी तैनात किए जा रहे हैं। और इसके साथ साथ पाक फौज ने एक दिन की तनख्वाह खैबर पख्तूनख्वा के सैलाब से मुतासर आवाम की बहाली के लिए वक़्फ कर दी है। तो दूसरी तरफ एक दिन का राशन भी तकरीबन 600 टन से ज़्यादा बनता है खैबर पख्तूनख्वा के सैलाब से मुतासर आवाम की इमदाद के लिए मुख्तस कर दिया गया है। आर्मी चीफ ने कोर ऑफ इंजीनियर को खुसूसी हिदायत जारी की है कि पुलों की मरम्मत का काम जल्द मुकम्मल करे, जहां जरूरी है आर्जी पुल कायम किए जाए। और आर्मी के 9 यूनिट के रेस्क्यू एंड जो स्निफिंग डॉग यूनिट है उसको भी सर्च और रेस्क्यू के लिए भेजा जा रहा है। खुसूसी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ की हिदायत पर तैनात कर दी गई है। हेलीकॉप्टर और आर्मी एविएशन को पहले से खैबर पख्तूनख्वा के सैलाब से मुतासर अवाम की बहाली के लिए तैनात कर दिया गया है। और सिक्योरिटी ज़राए का यह भी कहना है पाक फौज मुश्किल की हर कड़ी में खैबर पख्तूनख्वा के जो बहादुर अवाम है उनके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी है। जी बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब अपडेट करने के लिए।